दोस्तों रात जो कम कंदे कंदे मूंखे बुख जो सोंटो लगंदो आहे ऐं दिलि चवंदी आहे त कुझु बर्गर वर्गर खाइजे। जॾहिं आउं यहूदीन जी वेबसाइट KFC खोलींदो आहियां त ज़िंगर जो रेट ॾिसी करे मुंहिंजो पेट उते ई भरिजी वेंदो आहे ऐं स्क्रोलिंग कंदो आहियां त मथां को 100-125 वारो मूंखे बर्गर मिली वञे। पर अफ़सोस मूंखे नाहे मिली सघंदो। मूंखे लॻे थो त शायदि जेको हिननि चिकन वरितो आहे उहो किथां एक्सपेंसिव वरितो आहे। अगरि जेकॾहिं चिकन फ्रेश 360 मातली मां कुकड़ी इहो गोश्त वठंदा त मे बि हिननि खे सस्तो ऐं मयारी गोश्त मिले। केर आउं पोइ मायूस थी करे हिन वेबसाइट खे क्लोज़ करे छॾंदो आहियां ऐं पोइ सोचणु लॻंदो आहियां त आख़िर छा कजे, छो जो वॾा चया आहिनि बुख न कंहिंजो मिट। न बाबा सही चो, जोगी न कंहिंजा मिट। न जानी तुंहिंजे वॾनि ईअं चयो हूंदो, मुंहिंजे वॾनि त हमेशह बुख जी ॻाल्हि कई आहे। खैर पोइ मूं पंहिंजो दिमाग़ विढ़ायो ऐं पंहिंजो टेलीफोन खणी करे असांजे पाड़े जे ज़िंगर बर्गर वारे खे कॉल करे पुछा कई त 130 वारो बर्गर आख़िर केतिरे, छो जो मुंहिंजे वॾेरे खीसे साहब मूंखे फ़क़ति 130 रुपए जी इजाज़त ॾिनी हुई। वालेकुम अस्सलाम। भाईजान अभी आपका शॉप जो खुला हुआ है? अच्छा ये गली नंबर। खैरन सां ऑर्डर करण खां पोइ तकरीबन 15 मिनट जे अंदर हमरा बसाना पुजी। फिर आऊं अकेले सिर 1000 रुपए जो नोट खणी निकरी पियो हेठ। 1000 रुपए जो नोट ये करे मूंखे चेक करणो पियो त आख़िर हमरा त बंदूक त कोन खणी आयो। खैर उते पुॼण खां पोइ हमरा की नेठ मूंखे 1000 रुपए ॾियणो, छो जो मूं हिनखे पहिरीं इन्फॉर्म करे छॾियो त मूं वटि 1000 रुपए जो नोट। उन करे हू पंहिंजे ॻोठां ई खुला पैसा खणी आयो। पैसा ॾेई करे मूं हुनखां पंहिंजो ऑर्डर वरितो। तव्हांखे ॿुधाईंदो हलां जेको टेलीफोन में मूं नंबर सेव कयो उहो मूं हितां नोट कयो। खैर मथे अची करे आऊं छापर खे सटको ॾींदो आहियां ऐं पंहिंजे मर्याद दोस्त खे चवंदो आहियां उते त हाणे नेरन पाणी कयूं। अगरि तव्हां ज़िंगर घुरायो ऐं बोतल न घुरायो त ज़िंगर सां जिंसी ज़्यादती आहे, इन करे असां मौक़े जी नज़ाकत ॾिसी करे ज़िंगर सां गॾु बोतल बि घुराई हुई। खैर आऊं बि पोइ कोशिशि कंदो आहियां हिन दॿे खे खोलण जी, जेको हिकिड़े हथ सां ॾाढो मुश्किल थी पवंदो आहे मुंहिंजे लाइ ऐं वॾी मुश्किलातुनि खां पोइ नेठि आऊं हुनखे खोले वठंदो आहियां। दोस्तो ही आहे उहो काडोर ज़िंगर बर्गर जेको ज़िंगर कम्युनिटी जो ग़रीब बर्गर आहे। खैर उन सां गॾु असांखे हिकु अदद केचप मिलंदो आहे। चलो आऊं तव्हांखे ज़िंगर खे थोरो उघाड़ो करे ॾेखारियां थो। अस्तगफिरुल्लाह। खैर आऊं पोइ मुंहिंजो दोस्त ज़िंगर खे खाइण स्टार्ट कंदा आहियूं ऐं मुंहिंजो ज़मींदार दोस्त वॾे आसानी सां ज़िंगर खे चॿाड़े रहियो हूंदो आहे ऐं आऊं बि केचप लॻाए करे हैवाननि वांगुरु खाइण स्टार्ट कंदो आहियां, जेके खाइण खां पोइ मूंखे महसूस थींदो आहे शायदि मुर्गी सनड़ी हुई या मुर्गी खे पोलियो। बाक़ी अगरि टेस्ट जी ॻाल्हि कजे त टेस्ट एवरेज हूंदो आहे। मुर्गी जे सनड़े हुअण ते वधीक मूंखे शकु को शुबहात थी पवंदा आहिनि, छो जो फ़क़ति 130 रुपए में ज़िंगर मिलण नामुमकिन आहे। नाज़रीन पोइ बि इत्मिनान सां आऊं खाई रहियो हूंदो आहियां, छो जो मुंहिंजो दोस्त शकील जो चवणु आहे जिते तव्हीं पैसा भरियो था उते अगरि तव्हांखे महसूस थिए त ज़हर आहे त तव्हां उहो बि खाई छॾियो। खैर बर्गर खाई करे आऊं बोतल खोलींदो आहियां ऐं पी करे नेल्सन मंडेला खे भेटा पेश कंदो आहियां, छो जो तारीख़ दान लिखनि था त नेल्सन मंडेला बोतलुनि जो वॾो शौक़ीन हो। लास्ट में ज़िंगर खाई करे हिकिड़ो ताक़त वारो ॾाकार ॾेई वीडियो खे ख़तमु करणु चाहींदो आहियां ऐं वरी मूंखे यादि ईंदो आहे तव्हांखे लाइक शेयर ऐं सब्सक्राइब जो बि चई छॾियां। खैर पोइ आऊं किचिरे खे कढी करे हिकिड़ी शॉपर में विझी करे उन खे डस्टबिन जे हवाले कंदो आहियां। दोस्तो हाणे मोकिलाणी न आहे, वरी मिलंदासीं के नए व्लॉग में के नए मिशन ते। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।